कंप्यूटर टेक्नोलॉजी जड़े दौर में भी तहां जड़ा नाम निहाद मजनू बनने जो शौक़ था रखन। जै गालन के तवा फजूल गालियों था चो उन्हन गालन का बिना जिंदगी जिंदगी ना है मैडम। जिंदगी जे किताब में के पने ते न का खुशी। सॉरी मां तव्हां जे हिन ॻाल्हि खां डिसएग्री कंदुसि। अहिड़े वॾनि हवेलियुनि में वॾनि घरनि में अक्सर नंढा माण्हू रहंदा आहिनि। तव्हां किथे आयो? जल्दी सां घर अचो। छो बाबा ख़ैर त आहे? पापा चीची जी तबीयत तमामु घणी ख़राब थी पई आहे। हिन उमिरि में उअई बुज़ुर्ग खाइण पीअण में घटाई कंदा आहिनि ऐं हाणे असांखे हिननि जी डाइट जो ख़ासि ख़्यालु रखणो पवंदो। हर डॉक्टर जी ॻाल्हि कंदो मूंखे बीमार कंदो छा? तव्हां ॿई वञो, मां पंहिंजी ख़ुशीअ सां आहियां न। न जीजी न, मां बि तव्हां सां हिते गॾु हूंदसि। आगा साहब वञी हुते आराम कनि। हार मिलिया गुलाब में खुशबुअन में न का खुशी। वाकई मुझी तो सा दिल आ। मां फतू जे पी खे छा, पप्पू जे पी खे छा, लालू जे पी खे छा, कालू जे पी खे छा, सभिनी खे उफट मारे छॾिया हा ऐं उन जे पूरे खानदान खे बि। हा घणा खून न कर। शाह साहब ये एक्सपेंडिचर में एतिरो डिफरेंस छो आहे? तव्हां ईअं कयो, अकाउंट्स ब्रांच में वञो ऐं पाण वञी वेरीफाई कयो त फॉल्ट किथे आहे। सर मां हाणे वञी वेरीफाई कयां। हेलो शहबाज साहब, कहिड़ा हाल आहिनि? हाँ बिल्कुल ठीक है आगा साहब। जीजी जी तबीयत कीअं आहे? शहबाज साहब जीजी अलाए फज़ल साहब बिल्कुलु ठीकु आहे हाणे। अलाए छो आगा साहब मुंहिंजी दिलि थी चए त मां जीजीअ सां साम्हूं मिलां, पर पोइ सोचियमि त तव्हांखे शायदि ऑकवर्ड न लॻे, छो त मुंहिंजा तव्हां सां फैमिली टर्म्स न आहिनि, इन करे। शहबाज साहब ऑकवर्ड लॻण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हांजो पंहिंजो घरु आहे, जॾहिं चाहियो था अची सघो था। छो त उन ॾींहुं मां जीजीअ खे बेहोशी हालत में ॾिठो, पर ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलियो। हुन हालत में ॾिसी मूंखे मुंहिंजी मरूमा वालदा यादि अची। शहबाज साहब जीजी तव्हांजी बि माउ आहे, तव्हां जॾहिं चाहियो हुन सां मिली सघो था। हीउ तव्हांजो पंहिंजो घरु आहे। थैंक यू आगा साहब, इहो तव्हांजो मूं ते एहसान थींदो। शहबाज साहब तव्हां मूंखे खामख़ा शर्मिंदा करे रहिया आहियो। न आगा साहब मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो। ख़ैर एनीवेज़ जल्द तव्हां सां मुलाक़ात थींदी। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। अर्सलान पुटु, तव्हांजो बिज़नेस कीअं पियो? अंकल तव्हांजी दुआ सां तमामु सुठो पियो। यार जॾहिं तव्हांजी सॼी फैमिली अमेरिका में सेटल्ड आहे त पोइ तूं पंहिंजे बिज़नेस जो दाइरो ओसि ताईं छो नथो वधाए? मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजो हिकिड़ो भाउ उते कारोबार बि करे थो। न अंकल, मुंहिंजो वॾो भाउ उते हिकु यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहे ऐं भाभी बि उते ई पढ़ाईंदी आहे। अम्मी अबू बि भाभी ऐं मुंहिंजे वॾे भाउ सां गॾु उते रहंदा आहिनि, छाकाणि त अम्मी अबू जी अदा जे ॿारनि सां ॾाढी अटैचमेंट आहे। अंकल अरसलान खे पंहिंजी धरती ऐं हितां जे माण्हुनि सां एतिरी मोहबत आहे जो हे अगरि अमेरिका वेंदो बि आहे त उते घणी देरि नाहे रही सघंदो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी धरतीअ सां सभिनि खे प्यारु करणु घुरिजे, कीअं पापा? हा पुटु, असां सभिनी खे पंहिंजी धरतीअ सां प्यारु करणु घुरिजे, छो त धरती असांखे माउ आहे। हिन कंप्यूटर टेक्नोलॉजी जड़े दौर में भी तहां जड़ा नाम निहाद मजनू बनने जो शौक़ था रखन।
जंहिं ॻाल्हियुनि खे तव्हां फज़ूल ॻाल्हियूं था चओ उन्हनि ॻाल्हियुनि खां बिना ज़िंदगी ज़िंदगी न आहे मैडम। जिंदगी जे किताब में कंहिं पने ते न का खुशी। सॉरी मां तव्हांजे हिन ॻाल्हि खां डिसएग्री कंदुसि। अहिड़े वॾनि हवेलियुनि में वॾनि घरनि में अक्सर नंढा माण्हू रहंदा आहिनि। तव्हां किथे आहियो? जल्दी सां घर अचो। छो बाबा ख़ैर त आहे? पापा जीजी जी तबीयत तमामु घणी ख़राब थी पई आहे। हिन उमिरि में उअई बुज़ुर्ग खाइण पीअण में घटाई कंदा आहिनि ऐं हाणे असांखे हिननि जी डाइट जो ख़ासि ख़्यालु रखणो पवंदो। हर डॉक्टर जी ॻाल्हि कंदो मूंखे बीमार कंदो छा? तव्हां ॿई वञो, मां पंहिंजी ख़ुशीअ सां आहियां न। न जीजी न, मां बि तव्हां सां हिते गॾु हूंदसि। आगा साहब वञी हुते आराम कनि। हार मिलिया गुलाब में खुशबुअन में न का खुशी। वाकई मुंहिंजी तोसां दिलि आहे। मां फतू जे पी खे छा, पप्पू जे पी खे छा, लालू जे पी खे छा, कालू जे पी खे छा, सभिनी खे उफट मारे छॾिया हा ऐं उन जे पूरे ख़ानदान खे बि। हा घणा खून न कर। शाह साहब हे एक्सपेंडिचर में एतिरो डिफरेंस छो आहे? तव्हां ईअं कयो, अकाउंट्स ब्रांच में वञो ऐं पाण वञी वेरीफाई कयो त फॉल्ट किथे आहे। सर मां हाणे वञी वेरीफाई कयां। हेलो शहबाज साहब, कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु आहियां आगा साहब। जीजी जी तबियत कीअं आहे? शहबाज साहब जीजी अलाए फज़ल सां बिल्कुलु ठीकु आहे हाणे। अलाए छो आगा साहब मुंहिंजी दिलि थी चए त मां जीजीअ सां साम्हूं मिलां, पर पोइ सोचियमि त तव्हांखे शायदि ऑकवर्ड न लॻे, छो त मुंहिंजा तव्हां सां फैमिली टर्म्स न आहिनि, हिन करे। शहबाज साहब ऑकवर्ड लॻण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हांजो पंहिंजो घरु आहे, जॾहिं चाहियो था अची सघो था। छो त उन ॾींहुं मां जीजीअ खे बेहोशी हालत में ॾिठो, पर ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलियो। हुन हालत में ॾिसी मूंखे मुंहिंजी मरूमा वालदा यादि अची। शहबाज साहब जीजी तव्हांजी बि माउ आहे, तव्हां जॾहिं चाहियो हुन सां मिली सघो था। हीउ तव्हांजो पंहिंजो घरु आहे। थैंक यू आगा साहब, इहो तव्हांजो मूं ते एहसान थींदो। शहबाज साहब तव्हां मूंखे खामख़ा शर्मिंदा करे रहिया आहियो। न आगा साहब मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो। ख़ैर एनीवेज़ जल्द तव्हां सां मुलाक़ात थी। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। अर्सलान पुट, तव्हांजो बिज़नेस कीअं पियो? अंकल तव्हांजी दुआ सां तमामु सुठो पियो। यार जॾहिं तव्हांजी सॼी फैमिली अमेरिका में सेटल्ड आहे त पोइ तूं पंहिंजे बिज़नेस जो दाइरो ओसि ताईं छो नथो वधाए? मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजो हिकिड़ो भाउ उते कारोबार बि करे थो। न अंकल, मुंहिंजो वॾो भाउ उते हिकु यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहे ऐं भाभी बि उते ई पढ़ाईंदी आहे। अमी अबू बि भाभी ऐं मुंहिंजे वॾे भाउ सां गॾु उते रहंदा आहिनि, छाकाणि त अमी अबू जी अदा जे ॿारनि सां ॾाढी अटैचमेंट आहे। अंकल अरसलान खे पंहिंजी धरती ऐं हितां जे माण्हुनि सां एतिरी मोहबत आहे जो हे अगरि अमेरिका वेंदो बि आहे त उते घणी देरि नाहे रही सघंदो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी धरतीअ सां सभिनि खे प्यारु करणु घुरिजे, कीअं पापा? हा पुट, असां सभिनी खे पंहिंजी धरतीअ सां प्यारु करणु घुरिजे, छो त धरती असांखे माउ वांगुरु आहे ऐं असांखे औलाद वांगुरु हुन सां प्यारु करणु घुरिजे। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। मूंखे हिन शहर सां ईअं प्यारु आहे ॼण त कंहिंखे पंहिंजे घर सां प्यारु। असां कराची में ॼमियासीं, एतिरी उमिरि हिते गुज़ारीसीं। हाणे हिन शहर खे छॾणु ईअं ॾुखियो थो लॻे ॼण त कंहिंखे पंहिंजे घर छॾी त ॾुखियो लॻंदो।
अम्मी अबू भी अक्सर मूंसां इन ॻाल्हि ते नाराज़ थींदा आहिनि छाकाणि त हुननि जी इहा शदीद ख़्वाहिश आहे त मां बि हुननि सां गॾु हुते वञी रहां। हा पुटु, माउ पीउ त हर वक़्तु इहो चाहींदा आहिनि त संदन औलाद हुननि जे नज़रुनि जे साम्हूं रहे, जीअं सुहेल जी महिरबानी सां शाइस्ता मूंसां गॾु आहे। न त मां केॾो न अकेलो थी वेंदो। प्लीज़ अंकल ईअं चई तव्हां मूंखे शर्मिंदा त न कयो। छा मां तव्हांजो पुटु? साईं तव्हां हिकिड़ो मिंट बीहो, मां साहब ॿुधायां। सॼे बिज़नेस ते कब्ज़ो कयो, हिन घर ते कब्ज़ो कयो, ये दर बदर कयो, पर हाणे मां तव्हांखे वधीक ज़ुल्म करणु कोन ॾींदसि। तव्हांखे मुंहिंजो ऐं मुंहिंजे यतीम पुट जो हक़ वापसि करणो पवंदो। ग़लति थी ॻाल्हि आहे तूं शीरीन बेगम। तुंहिंजे मरहूम मुर्तज़ा ख़ान लिखत में ही घर मूंखे हवाले कयो हुयो। हाणे हिन घर सां तुंहिंजो को वास्तो कोन्हे को। ईअं नथो थी सघे, मां ग़लति पिया चओ। असां बिज़नेस में 50-50% जा पार्टनर हुयासीं, उन करे ही घर मुंहिंजे हिसे में आयो। तुंहिंजे हिसे में जेको कुझु आयो तोखे मिली चुको आहे। असां तुंहिंजे घर ते छो कब्ज़ो कंदासीं शीरीन? तूं ग़लति न सम्झ असांखे। अजायो असां ते इल्ज़ाम न हण। तूं ग़लति आहीं शीरीन बेगम। तोखे तुंहिंजे पुट खे बैंक बैलेंस ऐं हिकिड़ो घर तुंहिंजे हिसे में मिली चुको आहे। असांखे जेको कुझु मिलियो आहे उन ते असांजो हक़ हो, पर तूं असांजे बिज़नेस ते नाहक़ कब्ज़ो कयो वेठो आहीं। आगा मां तोखे ज़ुल्म इहो करणु कोन ॾींदसि। अम्मी तू न मैं जानी, अम्मी तू न मैं जानी। मुझे मुझे बचड़ा लगे तो मां कोन बचंदस। तू पंहिंजे पीउ सां गॾु रहिजी मूंखे तंग न कजी। हू मुंहिंजो पीउ न आहे, मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, हू मुंहिंजो दुश्मन आहे। शहबाज़ पुट इहो न आहे चइबो। मां टेलो ई सही, तुंहिंजो पीउ आहे। तूं हुन सां गॾु रहिजी उनखे तंग न कजी। अम्मा हुन सां कोन रहंदमि। अम्मा मां हुन सां कोन रहंदमि। तूं मूंखे छॾे न वञे। अम्मा तूं न मर जामा, अम्मा तूं न मर जामा। मां अकेलो रहिजी वेंदुमि। अम्मा मां अकेलो रहिजी वेंदुमि। तूं न मर जानी अम्मी, तूं न मर जानी अम्मी। ज़िंदगी जे किताब में कंहिं पने ते न का खुशी। ज़िंदगी जे किताब में कंहिं पने ते न का खुशी। ॿियो न पीना चयो आहियो। थैंक यू वेरी मच।
असांजो घर तव्हांखे कीअं थो लॻे? ॾाढो गौर सां ॾिसो पिया। ख़ूबसूरत आहे, ॾाढो ख़ूबसूरत। असल में आगा साहब मूंखे ख़ूबसूरत शयूं अट्रैक्ट कंदियूं आहिनि ऐं तव्हांजो ही करे ॾिसी मूंखे ईअं थो लॻे ॼण हिन घर सां मुंहिंजो को पुराणो नातो आहे। अच्छा, इहो कीअं? खैर इहो मुंहिंजो वहम बि थी सघे थो, मां करे करे अजीब ॻाल्हियूं कंदो। एनीवेज़ मां अॼु जीजीअ सां मिलण आयो। हाँ हाँ प्लीज़ चलो, अचो 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 प्लीज़। इहा ॻाल्हि त ख़बर आहे तुंहिंजी शादी जो तजुर्बो निहायत ई कामयाबु वियो आहे, पर मैडम इन जो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त मुंहिंजो बि कामयाबु थो थी सघे। तूं इन मौज़ू खे छॾे ई ॾे। इहो ॿुधा त आउटिंग ते कॾहिं हलूं? यार मां घर में वेही वेही बोर थी वई आहियां ऐं मथां जीजी जी तबियत बि ख़राबु आहे, रुगो टेंशन ई टेंशन्स। तूं जॾहिं चवंदी तॾहिं आउटिंग जे लाइ हलंदासीं। उन ॾींहुं सुहेल बि मूंखे चयो हो, पर उनखे बैंक मां फुर्सत ई नथी मिले। न बाबा, पर मां तव्हां ॿिन्ही सां गॾु न हलंदमि। मूंखे तव्हां ॿिन्ही जे विच में कबाब में हॾी न आहे ठहिणो। ख़ुशी, सुहेल अहिड़ो न आहे। असां अकेले घणो घुमिया आहियूं। तूं गॾु हूंदीअ न त ॾाढो मज़ो ईंदो। केरु थो वञे, केॾां थो वञे, छो थो वञे? आऊं भरंदसि। आइडिया छो न, आप ही हुजूर आए, मनु बाबा खे बि पाण सां गॾु आउटिंग ते वठी हलूं, मज़ो ईंदो। आइडियो त ॾाढो सुठो आहे, पर अलाए आप ही हुजूर अलाए हले अलाए न। ॻाल्हि त ॿुधो, मनु ऐं आऊं ही नंढड़ा ॿार त कोन आहियूं जो तव्हां ॿारनि सां ईअं घुमंदा वतूं। हा, असीं कोन हलंदासीं। मां सम्झी वियसि। शाइस्ता, मनु बाबा ऐं आप ही हुजूर अकेले अकेले आउटिंग कंदा, सम्झी? अठी शैतान थी वई अहिड़ी मार ॾींदीसीं जो यादि कंदी। अब आऊं छो भला मनु सां गॾु हलंदसि? चङो हाणे मत करे वेई चांहि पीओ। सॼो ॾींहुं मनु मनु पई पएव, कुझु त माण्हू ख़्यालु करे। आऊं वञा थी, चांवर रखी आई आहियां, बिरयानी थी पचायां, उहा खाओ। छॾियो मनु खे। वाह ख़ुशी, वाह वाह जो कमु कयो अथई। हींअर त आप ही हुजूरा जो मूड अहिड़ो करे छॾियो अथई न, सॼे घर जो कमु न टिप ॾींदे थी करे, सॼो ॾींहुं थकिजे ई कोन थी। साॻी हालत मनु बाबा जी बि आहे। पहिरीं को कमु चवेसि त किरकिर कंदो, हाणे कुॾंदो थो वटे। हाणे बि कोई महिमान अचिणो हुयो, हुनजे लाइ बि सेकेंड में हर शइ तयारु करे छॾी। कहिड़ो महिमान अचिणो? ख़बर न आहे, पापा जो को दोस्त निकिरी आयो आहे। जॾहिं जीजी हॉस्पिटलाइज़ हुई न, उते आयो हुयो। हाणे जीजे जी घर में तबियत थो पुछणु अचे, इन जे करे मां हली आयसि। छो तूं अंकल जे दोस्त खे अवॉइड करे रही आहीं? हू आहे त पापा जो दोस्त, पर पापा खां नंढो आहे। पहिरीं मुलाक़ात में हुनजी अखियुनि में ॼण कुझु लिकियलु हुयो, हू पुरसार पियो लॻे। यार तूं बि न, हिकु त तोखे पहिरीं मुलाक़ात में कहिड़ो बि माण्हू न अजीब लॻंदो आहे। वेचारो अरसलान तुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जो इम्प्रेशन भोगे रहियो आहे ऐं हाणे वरी अलाए केरु साथ साथी खे पसंदि आयो आहे। बाय द वे, हुनजो नालो छा आहे? छो तोखे हुनजो शनाख्ती कार्ड ठाराइणो आहे छा? एनीवे, हुनजो नालो शहबाज आहे, शहबाज खान। जिंदगी जे किताब में कंहिं पने ते न का खुशी, हर घड़िया अजाब में कंहिं घड़ीअ में न का खुशी, 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 न का खुशी।
खुशी